वृंदावन जे पास हिकिड़ा संत रहंदा, स्वामी प्रेमानंद जी महाराज जी ॾाढी सुंदर घटना ॿुधाई। राधा बाबा उन्हनि जो नालो हुयो। त उन्हनि जे दर ते हिकिड़ी माता अची सेवा कंदी, रोज बुहारी पाईंदी, रोज बुहारी पाईंदी, ऐं संतन कॾहिं जीवन में हुन सां ॻाल्हायो ई कोन, हिकु अखर बि हुननि सां कॾहिं न ॻाल्हाइण थियो। पोइ माता बि ईंदी, पंहिंजे भाव में अची सेवा करे रोज हली वेंदी, नित्य ईंदी रोज, हिकु ॾींहुं बि छुट्टी न भाई, चाहे मौसम ख़राब हुजे, तबियत ख़राब हुजे, कुछ भी हुजे, नियम सां अची करे सेवा में पहुची वेंदी। चओ हरे राम। बचार ॾींहं थिया कि वो ना आई। संतन स्वाभाविक पुछियो, जबकि कॾहिं जीवन में ना हुन सां मिलिया, न हुन सां कुछ ॻाल्हायूं, ना हाल चाल वतऊं, आम्हूं साम्हूं बि न, बस वो माता अची रोज सेवा कंदी। 3-4 ॾींहं थिया ना आई, त हिकिड़े सेवादारी खां पुछियूं, चयूं भाई वो अम्मा रोज बुहारी पाइण ईंदी आहे, उहो 3 ॾींहंनि खां नज़र नथी अचे, छो? त हुन सेवादारी ॿुधायो, चई बाबा हुनजी तबियत ॾाढी नाज़ुक आहे, ऐं हकीम वैद्य जेके हुया उन्हनि जवाबु ॾिनो आहे, बसि हो त आख़िरी श्वास गिणी थी पंहिंजा, बसि कुछ ई समय हुन वटि बाक़ी आहे, उमिरि थी वई। चओ हरे राम। संतन खे दया आई, वो काॾे न वेंदा संत, काॾे बि न, कंहिं वटि बि न। उन माता वटि विया, उनजी कुटिया में विया। ॾिसो सभिनीनि खे लॻंदो कि भाई ही त संत हिनखे सुञाणींदा बि न हूंदा, कोई परिचय न हूंदो, कॾहिं ॻाल्हायो बि कोन अथऊं, पर अंत समय संत हुनजे दर ते विया। ॾिठऊं त हिकिड़े खट ते उहा माता लेटियल पई आहे, ऐं कुझु परिवार वारा हुनजी सेवा कनि था। संत विया, वञी करे पहिरियों हाल चाल वरितो। चओ हरे राम। मां ठीकु आहियां? चई बाबा हाणे ठीकु आहियां, जबकि ठीकु न हुई, तबियत ॾाढी नाज़ुक, बसि तव्हांजा दर्शन थिया, हाणे मां ठीकु आहियां। अच्छा, तोखे कुछ नज़र अचे थो? संतन पुछियो, तोखे नज़र अचे थो? चई प्रभु मूंखे केवल तव्हां ई था नज़र अचो। संतन मथे ते हथ रखियो, ॾाढी सुंदर घटना। संतन मथे ते हथ रखियो ऐं प्रेम सां वरी पुछियो, अम्मा तोखे कुछ नज़र अचे थो? माता जी अखियूं भरिजी आयूं। चई प्रभु मूंखे साक्षात तव्हां नज़र अचो था, गुरुदेव मूंखे तव्हां नज़र अचो था, पर बगल में हिन पासे भगवान कृष्ण, हिन पासे राधा रानी भी नजर अचे थी। चओ हरे राम। संत मुस्कुराइण लगा, चयूं बस अम्मा तुंहिंजो उद्धार त थी वियो। संतन मथे तो हथ हटायो ऐं अम्मा जा प्राण निकिता। उन माता उते ई देह जो त्याग कयो। ऐं जेके आसपास कुछ सेवक, कुछ भक्तजन बीठा हुया, उन्होंने इहो भी नज़ारो ॾिठो कि केवल उन माता सेवा कई पंहिंजे गुरुअ जे दर जी, संतन जे दर जी, जाते संगत ईंदी आहे उते वञी करे उन सेवा कई। त संतन जी सेवा जो इहो लाभ कि अंत समय संतन उनखे भगवत दर्शन भी करायो। चओ हरे राम। कि सेवा जो फल, भक्ति जो फल, निष्काम संगत जी तू सेवा कई आहे, उते बुहारी पाई आहे, हाँ साफ सफाई कई आहे, भगवान तुंहिंजा सब कर्म माफ करे, तो ते कृपा करे, भगवान जा उनके दर्शन भी थिया। चओ हरे राम।